ऐं सम्झां थो त लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारक ॾियणु खपे त हू मुसलसल पंहिंजे इन कम खे ऐं क़ौमी कम खे ही जारी रखंदी अचे थी। ॿोली ऐं सम्झां थो त जीअं इंसान जो सभ खां हसीन रिश्तो ऐं हक़ीक़ी माना में रिश्तो माउ जो आहे, आउं सम्झंदो आहियां। ॿिया समूरा रिश्ता सब्जेक्ट टू DNA आहिनि। वाहिद माउ जो रिश्तो आहे जंहिंखे DNA जी ज़रूरत कोन्हे, छो त समाज 9 महीना विटनेस करे थो ऐं गवाह रहे थो त हिकिड़े वजूद मां ॿियो वजूद जनम वठे थो। पहिरीं ॿोली माउ जी ॿोली आहे। ॿार जेको जनम वठे थो उनजे कननि ते जेको पड़ाव पए थो ऐं पहिरियां जेके लफ़्ज़ ॿुधे थो उहो मुआशिरे जे कंहिं बि ॿिए फ़र्द ऐं रिश्तेदार या कोन थो ॿुधे, उहो माउ जा ॿुधे थो। इन करे दुनिया जी जेके बि ॿोलियूं हुजनि उन्हनि ॿोलियुनि में माउ ॿोली जहिड़ी ॿी ॿोली कान्हे। आर्मीनियंस खां पुछंदो त उहो चवंदो त माय मदर टंग। दुनिया जे कहिड़े बि माउ जी झोलीअ में जेका हुन ॿोली ॿुधी हूंदी, पोइ पीउ हुनजो खणी ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, पर माउ जेको ॿोली ॻाल्हाए थो उहा हुनखे अज़ीज़ ऐं क़रीब तरीन ॿोली जेका हू पंहिंजी माउ जी ऐं ममता जी झोली में ॿुधे थो, उहा हुनजी महबूब तरीन ॿोली आहे। तॾहिं अयाज़ चयो त पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॾींदी ॿी ॿोली किथे। सभिनी सूफ़ियुनि जेका तव्हां माउ खे ॾिनी आहे, मूंखे माउ मिजाज़ पिञारे जीअं पिञियो, माए नी में किनूं आखां दर्द विछोड़े दा हाल नी। त मां ॿोली जो केस ऐं सम्झां थो त इंसान जे पंहिंजे वजूद जी बका जो केस आहे। दुनिया में कई ॿोलियूं तारीख़ जे वहकिरे में मेसारजी वयूं, कई ॿोलियूं ॻाल्हाईंदियूं वेंदियूं हुयूं जंहिंजो हाणे वजूद ई कोन्हे। हींअर हिन वक़्तु दुनिया में 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, जिन मां अधु ॿोलियूं चवनि था त ख़तरे हेठि आयल ॿोलियूं आहिनि ऐं 80% ॿोलियूं के चवनि था त 2050 ऐं के चवनि था त हिन सदीअ जे इख़्तिताम ताईं 50% खां मथे ॿोलियूं ख़तमु थी वेंदियूं। ॿोलियुनि जो वजूद कोन हूंदो। उनजा इलाही सबब ॼाणाइनि था त माइग्रेशन, ग्लोबलाइज़ेशन, एक्सपेंशन ऑफ इकॉनमी, कॉर्पोरेट कल्चर, सो मेनी रीज़न्स जेके उनखे कॉम्प्लीमेंट कनि था इन ॻाल्हि खे। हाणे पाण अचूं था पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे केस ते। ऐं सम्झां थो पाकिस्तान में जेके 70-80 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं जंहिंजो मूंखे ख़बर न आहे, उहो त लिंग्विस्टिक ॿुधाए सघनि था। सिंधी ॿोली डॉक्टर कलीम लाशारी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, जो असां हिन ते मथाकोट 7 साल असां कंदा रहियासीं त कंहिं बि नमूने सां असीं सिंधू लिखत जी भान जो कमु अॻिते वधाए सघूं। छो त सवलो कमु कोन्हे, ही ड्राइंग रूम में वेही धुके हणण वारी ॻाल्हि न आहे। ही हिकिड़े साइंटिफिक प्रोसेस में अॻिते वधी उन जा बुनियाद ठाहे उन ॿोली जे बारे में उन भान खे जस्टिफाई करण जी ॻाल्हि आहे। जीअं मिसोपोटामियन, अकाडियन, इहो आस्को परपोला जे सिंधी ॿोली ते कमु कयो आहे। उनजो भाउ जेको साइमो परपोला जेको आहे, जे अकाडियन लैंग्वेज जो एक्सपर्ट मञियो वञे थो, ॿिन्ही हिकिड़े इंडस वैली जी ॿोली ते कमु कयो, ॿिए सुमेरियन अकाडियन लैंग्वेज ते कमु कयो। उहे ॿई जीअरा वेठा आहिनि फिनलैंड में। ईअं दुनिया में ॿियनि माण्हुनि कमु कयो आहे, पर उहे अॻिते अञा वधी न सघिया आहिनि। छाजे करे? जो डॉक्टर साहब जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त जेसि ताईं सिंधू लिखती भान तेसि ताईं न थी सघंदी जेसि ताईं असीं पंहिंजी एक्सकेवेशन जेके सिंधू साइट्स आहिनि उनजी खोटाई जे कम खे तेज़ न कंदासीं। असां पंहिंजे वक़्त में जेतिरा असां वटि वसीला मुयसरु हुया असां खोटाई जो कमु शुरू करायोसीं। असां वटि अवेलेबल माण्हू केरु आहिनि? असां वटि यूनिवर्सिटियूं आहिनि, यूनिवर्सिटियुनि में आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आहे, हिस्ट्री जो डिपार्टमेंट आहे। असां वटि डिपार्टमेंट जा माण्हू जेके अफ़सर वेठा आहिनि या ऑफिसर जेके वेठा आहिनि उहे केॾा क़ाबिल माण्हू कोन आहिनि। उहे कम खे एग्ज़ीक्यूट कराए सघनि था, उहे मैनेज करे सघनि था, उहे पाण खे एक्सकेवेशन जा माहिर कोन आहिनि। इहे यूनिवर्सिटियूं आहिनि। असां वटि दुनिया में जेको बि कमु थियो आहे हेसि ताईं, चाहे कहिड़ी बि मायन लैंग्वेज खां वठी तव्हांजे अकाडियन ऐं मिसोपोटामियन इजिप्शियन ज़बान जी भान ताईं,
जेके उन्हनि माण्हुनि कमु कयो आहे जेके यूनिवर्सिटियुनि में मौजूदु डिपार्टमेंट ऐं उन्हनि जा प्रोफेसर्स आहिनि उन कम खे अॻिते वधायो आहे। हाणे इहो वॾे में वॾो सुवालु असांजी यूनिवर्सिटियुनि जी ख़ुदि क्वालिटी ते उभरे थो त असांजी यूनिवर्सिटियुनि में मौजूदु जेके डिपार्टमेंट आहिनि, हिस्ट्री जो डिपार्टमेंट हुजे, एंथ्रोपोलॉजी जो हुजे, आर्कियोलॉजी जो हुजे, डॉक्टर अल्ताफ़ वसीम साहब वेठो आहे हिते, शायदि कासिद मल्हा साहब हुजे, असां वटि अवेलेबल इहे ई सीनियर बचा आहिनि जंहिंजे मार्फत असां पंहिंजो कमु स्टार्ट कयोसीं। लाखिनि जे दड़े ते खोटाई थी, फ्रेंच मिशन खे इन्वॉल्व कयोसीं, चाउन जे दड़े ते फ्रेंच जेका आहे प्रोफेसर अरोड़ा दीदियर जी एक्सकवेशन हले थी उते चाउन जे दड़े ते, नोटे ते एक्सकवेशन कराईसीं त असांखे कनेक्ट मिले चाउन जे दड़े खां वठी इंडस जेसि ताईं हेठि वञे थो त असांजूं हेठि जेके साइटूं धोलावीरा ऐं लोथल जेके गुजरात में पयूं आहिनि त इन जे विच में बि लाज़मन हूंदियूं इंडस जे राइट लेफ्ट बैंक्स ते। नोटे जे बारे में इहो ग़ालिब इम्कान हो, असां उते एक्सकवेशन कराई त उतां के शयूं मिली पवनि त जीअं असांखे रुगो सील्स ते मौजूदु जेके असांजा अखर आहिनि या जेके लेटर्स आहिनि उन जे बजाए असांखे का रोज़ेटा प्लेट वांगुरु का वॾी का इबारत मिली पवे, का पैराग्राफ मिली पवे जेका एक्सपर्ट्स जो ख़्यालु हो त उनखां पोइ इन कम खे असां अॻिते खणी ऐं वधाए सघूं था। ज़ुल्फ़िकार शाह साहब उन जॻह ते आयो आहे, डॉक्टर कलीम लाशारी साहब स्टिल देयर, ऐं इन कम खे ई अॻिते वधाईंदा ऐं एक्सकवेशन जे मामले खे ऐं उमेदु कयूं था त इन लैंग्वेज अथॉरिटी इन्हनि सां क्लब थी, छो बुनियादी तौर ते 1972 जे एक्ट तहत अथॉरिटी ठही। अथॉरिटी जो कमु अॼोकी मौजूदु ॿोलीअ खे प्रमोट करणु, प्रिज़र्व करण सां गॾोगॾु उन जे बुण बुनियाद ते बि कमु करिणो आहे। बुण बुनियाद माना त जेका असांजी लिखत डिस्कनेक्ट थिए थी, हाणोकी असांजे स्क्रिप्ट ऐं पुराणी जेका स्क्रिप्ट जे विच में त असां वटि कहिड़ियूं मुरविजा उन वक़्त में लिपियूं ऐं लहजा ऐं ॿोलियूं हुयूं जेके फिरी गिरी अची असांजी अॼोकी अरबी इन स्क्रिप्ट में बीठियूं आहिनि, उन्हनि जो पाण में ॻंढापो जोड़े सिंधी ॿोलीअ जे बारे में कमु करिणो आहे। इहो मैंडेट बि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे आहे ऐं इन ते उमेदु कयूं था त इन कम खे ई अॻिते वधाईंदा ऐं इन कम ते अॻिते कंदा त जीअं सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद ऐं अॼोकी ॿोली जेका मौजूदु आहे जंहिं वक़्त में उनखे बि प्रिज़र्व करे ऐं प्रमोट कजे। क़ौमी ॿोली वारो केस ऐं क्विकली बिकॉज़ कैबिनेट मीटिंग आहे, हुन चयो नौकरी की तो नखरा की, वरी हुन चयो जॉन एलिया बि ज़बरदस्त ॻाल्हि कई हुई त एक मुद्दत से नौकरी कर रहे हो, तुम कोई काम क्यों नहीं करते। त सिंधी ॿोली जो केस हाणे ॿ असां वटि पार्लियामेंट में बिल विया। हाणे बदकिस्मती आहे त उन वक़्त में हिकिड़ो बिल जेको आहे डॉक्टर करीम ख्वाजा जॾहिं सेनेटर हो उन्हनि ऐं हिकिड़ो ससी पली जो ऐं नवाब यूसुफ टालपुर ऐं ॿिया हुआ जिन उते पेश कयो। मूं उन वक़्त में हिननि ॿिन्ही खे गुज़ारिश कई त महिरबानी करे तव्हां हू चाहिनि इहो था जेके ॿोलियुनि खे मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जे दर्जे ॾियण जे विच में रुकावट आहिनि, उन्हनि जो अवी पर्पज़ पिया सर्व करियो। अवी ॿ खणी आया आहियो, ॿ बिल अची पेश पिया करियो जॾहिं तव्हांखे विड़ाए डिवाइड करे छॾियो। हिकिड़नि चयो त 7 ॿोलियुनि खे कयो वञे, हिकिड़े ई वक़्त ते क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो, ॿियनि चयो त 4 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो। मूं ते इहा ॻाल्हि रखी त तव्हां इन बिल खे खणी अचो। मुंहिंजी पंहिंजी तजवीज़ आहे जेका असां उते रखी हुई ऐं तव्हांजे साम्हूं बि रखां थो, वधीक जेका हिन कॉन्फ्रेंस जी करारदाद जेका आख़िरी हूंदी जेका उहा रिज़ॉल्व कंदी। मूं चयो त ॾिसो तव्हां हिन वक़्तु इहो पेंडोरा बॉक्स ॿियनि ॿोलियुनि जो खणी तव्हां ॿोलियुनि जो केस नथा विढ़ी सघो। 60-70 ॿोलियूं जेके पाकिस्तान में ॻाल्हायूं वञनि थियूं उहे सभु जूं सभु चवंदियूं असीं डिमांड कंदियूं इंडिजीनियस माण्हुनि जूं ॿोलियूं आहिनि, सभु चवंदा तव्हां पॉपुलेशन जे बुनियाद ते ॿोलियुनि खे कीअं था करियो, आदमशुमारी जे बुनियाद ते। आदमशुमारी जे बुनियाद ते तव्हां बंगाल विञायो, 56-57% ॻाल्हाई वेंदड़ बि ॿोली। जे तव्हां आदमशुमारी जे बुनियाद ते खणंदो त पंजाबी सुबुह जो वॾे खां वॾो राइट रखंदी। आदमशुमारी जे मुताबिक़ पाकिस्तान में 38% पंजाबी ॿोली थी ॻाल्हाई वञे। तव्हां हिन ते पंहिंजो केस विञाए वेही रहंदो पॉपुलेशन जे बुनियाद ते। तव्हां ॿोलियुनि जी क़दामत ऐं असलोकनि रहाकुनि माण्हुनि जी डिमांड मुताबिक़ ऐं उन्हनि जी घुर्ज मुताबिक़ ऐं उन्हनि जी मादरी ॿोलियुनि सां उन जे कमिटमेंट खे साम्हूं रखी तव्हां इहो बिल तरतीब ॾियो। उन में हिकिड़ो क्लाज़ शामिलु कयो, हिकिड़ो शिक शामिलु कयो जेका आइन में या उन एक्ट में जेको मादरी ॿोलियुनि जो एक्ट असेंबली में अचे उन में इहा शामिलु कयो त इनिशियली ही फेडरेशन 4 ॿोलियुनि खे 4 कॉन्स्टिट्यूएंट यूनिट आहिनि, चइनी ॿोलियुनि खे बराबरी जे बुनियादनि ते क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिए थी। पार्लियामेंट सिंधी, पंजाबी, पश्तो, बलोची
ऐं इहो पंहिंजनि रेस्पेक्टिव सूबाई असेंबलियुनि खे इहो इख़्तियार मिले थो त इहे उतां खां हिकिड़े रेज़ोल्यूशन जे थ्रू जेके जेके ॿोलियूं क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ हू रिज़ॉल्व करे अचनि था, उहे समूरियूं ॿोलियूं क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मिसाल जे तौर ते सूबाई असेंबली में केस आयो, आउं थर सां तालुक़ु रखंदड़ आहियां, ऐं सम्झां थो त 20-30 लख पॉपुलेशन सिंध जी जेका आहे उहा ढाटकी ॻाल्हाए थी, सतराम महेश्वरी ढाटकी ॻाल्हाईंदड़ कंदे लोॾे पियो, हिते ढाटकी ॻाल्हाईंदड़ ॿिया बि वेठा हूंदा, सुहेल सांगी वेठो आहे, हीअ चवंदा बाबा इहा क़दीम ॿोली आहे, हिन में तमामु वॾो क़दीम लिटरेचर आहे, इहा सिंधीअ जी सिस्टर लैंग्वेज या डॉटर लैंग्वेज थी सघे थी, इन ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियो। त सूबाई असेंबलीअ मां तव्हां जूं जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि, तव्हांजी ओलकी हुजे, तव्हांजी पारकरी ॿोली हुजे, तव्हांजी बागड़ियुनि जी ॿोली हुजे, जेके मुख़्तलिफ़ इहे समूरियूं ॿोलियूं इनकॉर्पोरेट करे सूबाई असेंबली रिकमेंड करे फेडरल गवर्नमेंट खे, छो त ऑलरेडी बाइंडिंग हूंदी त थ्रू रेज़ोल्यूशन या लेजिस्लेशन जे सूबाई असेंबलियूं जेका बि ॿोली रिकमेंड कंदियूं उहा ॿोली क़ौमी ॿोली हूंदी, उनखे क़ौमी ॿोली जो स्टेटस मिली वेंदो। इन सां सिराइकी जो मसइलो हल थींदो, शीना ॿोली जो मसइलो हल थींदो, बिरावी ॿोली जो मसइलो हल थींदो। असां रिकमेंड कंदासीं, असीं बिरावी ऐं सूबाई असेंबलीअ मां जे ढाटकी खे खणंदासीं त बिरावी खे बि खणंदासीं ऐं सिराइकियुनि खे बि खणंदासीं, ऐं सिराइकियुनि जो केस टिनी छा चइनी सूबाई असेंबलियुनि मां मुश्तरका ईंदो, ऐं सिंधी जो केस 3 सूबाई असेंबलियुनि मां वेंदो। सिंध जो केस बलोचिस्तान असेंबली रिज़ॉल्व कंदी, तव्हांजो समूरो मकरान लसबेले खां वठी पूरो इलाइक़ो सिंधी ॻाल्हाए थो। सिंधी ॿोली जो केस पंजाब असेंबली मां बि वेंदो, सिंधी ॿोली जो केस जेको आहे तव्हांजो सुबुह जो सिंध असेंबली मां बि वेंदो। त इहे ॿोलियूं तव्हांजे क़ौमी ॿोली जो सुबुह जो दर्जो वठंदियूं। ईअं तव्हां इहो पेंडोरा बॉक्स ओपन करे तव्हां कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कंक्लूजन आणींदो त हीअ ॿोली खे असीं दर्जो ॾियूं था। इहो त तव्हां हिकिड़ी एथनिक डिवाइड पैदा कंदो, हिकिड़ियूं ॿोलियूं अॻे लिंग्विसाइड जो शिकार आहिनि, लफ़्ज़ सुसाइड खां पोइ वरी लिंग्विस्ट इस्तेमालु कंदा, लिंग्विसाइड त जेके ॿोलियूं ख़ुदकशीअ पियूं कनि। त असांखे पंहिंजी ख़ुदकशी न आहे करणी, असांखे कानून साज़ असेंबली या पाकिस्तान जे हाणोकी रियासती ढांचे ऐं माज़ी जे तजुर्बनि मां सिखणो आहे त बंगाल जे केस में हिते छा थियो। असां एडवेंचरस थियण जे बजाए रियलिस्ट थी पंहिंजे केस खे रखंदासीं त असांजो केस रिज़ॉल्व थी सघे थो। असीं इन रियासत में मौजूदु रुकावटुनि जे बावजूदि बि पंहिंजी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारे सघूं था। हाणे असां मिसाल केस रखियो, सिंगल नेशनल, हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो तव्हांखे ॾियां त हिते रियासत में केतिरे वक़्त खां वठी पंजाबी ॿोली सरेंडर करे वेही रहिया। रंजीत सिंह जे वक़्त में भले केॾो बि ग्रेटर पंजाब जो कॉन्सेप्ट हुजे, रंजीत सिंह पंजाबी नेशनलिज़म जो सिंबल थी उभरियो, पंजाबी शॉवनिज़म जो सिंबल थी उभरियो, पर रंजीत सिंह जी सरकारी ज़बान फारसी हुई। खान अब्दुल वली खान जॾहिं पंहिंजो केस खणी हुते आयो त हू त पश्तो जो केस वठण वारो माण्हू हो, हू त ख़ैबर पख्तूनख्वा जी ॻाल्हि पियो करे, पर हुननि पंहिंजे केपी में ऑप्ट कई उर्दू लैंग्वेज, पश्तो न कई। या त सिंध खे ब्लेसिंग है, वी शुड बी थैंकफुल टू दी ब्रिटिशर्स के हुननि ईंदे ई जेको लागू करे छॾियो सिंधी ॿोलीअ खे। असां सेंसिटाइज़ थी वियासीं 1845 खां वठी, त असां सरेंडर न पे करे सघियासीं। इहो सदियुनि खां वठी इहा ॿोली असांजी हुई, शाह लतीफ़ खां वठी असांजो समूरो असास हिन ॿोलीअ में मौजूदु हो। असां पंहिंजो केस टैकल करे बीह रहियासीं, ॿिया केस सरेंडर करे विया हुआ। इन करे छा थियो, नुक़सानु इहो थियो त पंजाब में पंजाबी डिमिनिशिंग लैंग्वेज, पश्तो, तव्हांजी बलोची। हींअर जॾहिं सिंगल नेशनल करिकुलम जी नाले ते हिकिड़ो ई हथनाट खणी आया, तब्दीली पसंद हुक्मरान इमरान खान जी अॻुवाणी में हुननि खे 2003 जे तहरीक इंसाफ़ जे मंशूर में शामिल कयो। उनने मंशूर में शामिल किया कि जब हम आएंगे तो पाकिस्तान में हम सिंगल नेशनल करिकुलम लाएंगे। जब मैं एजुकेशन का मिनिस्टर था उस वक्त में, शफकत महमूद साहब हमारे दोस्त हैं, बड़े इंटेलेक्चुअल और पढ़े लिखे बंदे हैं, उन्होंने मुझे फ़ोन किया कि मेरे ऊपर एक वबा की मेरे गले में पड़ी है कि हमें सिंगल नेशनल करिकुलम लाना है। मैंने कहा भाई पाकिस्तान, तुम पढ़े लिखे बंदे हो शफकत भाई, पाकिस्तान फेडरेशन है, पाकिस्तान कोई यूनिटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंट नहीं है। हम 1940 की रेजोल्यूशन के तहत शामिल हुए हैं और खुद मुख्तारी हमारा पहला शर्त था, उससे कई बातों से ये रियासत मुकर चुकी है। चंद चीज़ें बची हैं वो भी आप हमसे छीनना चाहते हो, जिसमें एक लैंग्वेज का राइट है वो भी आप छीन के आप वो अपने साथ रखना चाहते हो। मैंने कहा लुक एट द एग्जांपल ऑफ अमेरिका, अमेरिका इज अगेन अ फेडरेशन। वहाँ पे 1965 में अमेरिका में एक्ट पास हुआ कि जब तक अमेरिका कायम है तब तक यहाँ पे सिंगल करिकुलम नहीं आ सकता, हर काउंटी को इख्तियार होगा कि वो अपना अपना करिकुलम बनाए।
امریکہ ایز اے فیڈریشن، وہاں پہ انگریزی ہر جگہ پڑھائی جاتی ہے، مگر انہوں نے اپنی کاؤنٹی تک کی ریاست کو اختیار دیا، اور ریاست کیا کاؤنٹی تک کو اختیار دیا کہ اپنا تعلیمی نصاب آپ خود بنائیں۔ ہمارے یہاں یہ آپ کیا نازل کر رہے ہو چیزیں اوپر سے لا کے؟ انہوں نے کہا میں کیا کروں، خان صاحب نے کوئی خواب دیکھا تھا، اس کے بعد اس نے اپنے منشور میں شامل کر دیا۔ اب مجھے کہتا ہے کہ اس کا نفاذ کرنا ہے، اور میں کیبنٹ کا پابند ہوں، میں آتا ہوں کراچی، میں نے کہا ہے کھانا کھلائیں گے، چائے پئیں گے اور بات اپنی کریں گے۔ میں نے ان کے سامنے رکھا کیس کہ میں نے کہا بھائی آپ ایک بات، میری 2-4 شرائط ہیں جس پہ ہم مان سکتے ہیں۔ اب پنجابی کا معاملہ کیسے ریزالو ہوتا ہے میں آپ کو بتانا چاہ رہا ہوں۔ ناصر بھائی بیٹھے، میں نے وہاں پہ کہا کہ میں نے کہا ہم 4 سبجیکٹ پہ اتفاق کرنے کے لیے تیار ہیں جس کے آپ منیمم کور اسٹینڈرڈ سیٹ کریں گے، نہ کہ ٹیکسٹ بکس آپ پبلش کر کے ہمیں بھیج دیں گے، اور ہم جو ہے وہ یہ اس قسم کی لسانی مارشلہ اس ملک میں برداشت نہیں کریں گے، اور نہ یہ کریکولم مارشلہ کو قبول کریں گے۔ ہم پہلے ہی مارشلوں کو بھگت چکے ہیں۔ 4 سبجیکٹ پہ ہم کمپرومائز کر سکتے ہیں، ایک انگریزی، دوسرا جنرل سائنس، تیسرا میتھمیٹک، چوتھا کمپیوٹر سائنس۔ ان 4 زبانوں کو آپ پاکستان کے منیمم کور اسٹینڈرڈ سیٹ کر کے صوبوں کو بھیج دیں، ہم اپنے ٹیکسٹ خود ڈیولپ کریں گے، ہم اپنے ٹیکسٹ بکس خود ڈیولپ کریں گے، آپ منیمم کور اسٹینڈرڈ سیٹ کر کے ہمیں دے دیں، جس پہ ہم متفق ہوں گے۔ باقی آیا لینگویجز کا مسئلہ، میں نے کہا اب جو رہتا ہے لینگویجز کا مسئلہ، جس پہ ہمارا پورا اساس، ہماری پوری تہذیب، ثقافت اور اس کا پورا بنیاد ہے، اس پہ میرا شرط ہے یہ 4 سبجیکٹ میں سنگل نیشنل کریکولم میں قبول کرنے کے لیے تیار ہوں۔ میرا شرط یہ ہے کہ سندھ سے تو آپ چھین نہیں سکتے رائٹ، کیونکہ 1972 کے ایکٹ کے تحت سندھ کو یہاں پہ لیگل کور ملا ہوا ہے، پروٹیکشن ہے، لیگل پروٹیکشن۔ میرا شرط ہے کہ آپ پنجاب میں پنجابی پڑھائیں گے، آپ کے پی میں پشتو پڑھائیں گے، اور بلوچستان میں آپ بلوچی پڑھائیں گے، بچوں کو اسکولوں میں شامل کریں گے۔ اس شرط پہ اگر آپ کرنا چاہتے ہیں تو مجھے قبول ہے۔ اس نے کہا کہ یہ خان صاحب نہیں مانے گا، اور میں وہ چلے گئے واپس۔ شہباز شریف صاحب آ گئے، ہم اتحادی ہو گئے، رانا تنویر صاحب پاکستان میں آئے، وہ یہاں پہ سیمینار ہوا تھا، اس پہ میں نے یہ شرائط رکھی، اور رانا تنویر نے یہ قبول کی اور سنگل نیشنل کریکولم میں انکارپوریٹ ہوئی۔ آج مریم نواز شریف صاحبہ جو ہاتھ اٹھا کے کہہ رہی ہے ہم پنجابی میں تعلیم دیں گے، یہ اس فقیر کی رکھی ہوئی بات تھی، اور سندھ کا کیس تھا، یہ سندھ کا وہ کیس تھا جس کے بنیاد پہ سنگل نیشنل کریکولم کے 4 سبجیکٹس پہ ہم نے کمپرومائز کیا، اور اس کے بدلے میں یہ ہوا کہ آج بابا بلّہ شاہ اگر پنجاب کے آپ کے شہر جھنگ کا بچہ پڑھے گا تو لشکر جھنگ بھی پیدا نہیں ہو گیا وہاں۔ اگر وہ رحمان بابا اور خوشحال خٹک کو پشاور میں وہ بچہ پڑھے گا تو وہاں پہ تحریک طالبان جنم نہیں لے گی۔ صاحب بات یہ ہے، تو ہم یہ سمجھتے ہیں کہ یہ لینگویجز کا کیس ہمارا تھوڑا کمپلیکیٹڈ بھی ہے اور سمپل بھی ہے۔ اگر اس کو سمجھ کے پارلیمنٹ کے ممبران یہاں سے ریزولوشن جائے، وہ جو آپ بیٹھ کے، میں نے اپنی تجویزات یہاں پہ رکھنی تھیں جو میں نے رکھی ہیں۔ اب ادارے بنائے ہوئے ہیں، لینگویج اتھارٹی ہے، ہم کیا کر سکتے ہیں؟ منسٹری کیا کر سکتی ہے؟ منسٹری یہ کر سکتی ہے کہ آپ کو ماجد بھرگڑی لینگویج انجینئرنگ انسٹیٹیوٹ بنا کے دے کہ اب ہم سمجھتے ہیں کہ ہماری زبان جو ہے وہ اگر پیپر پہ اس کو تھریٹس ہیں، اور وہ ایک ورک پہ اگر وہ اس لینگویج کو تھریٹ ہے تو آپ اسکرین پہ اس لینگویج کو بچائیں۔ اب اسکرین پہ لینگویج بچے گی اگر سندھی زبان کو بچانا ہے۔ ماجد بھرگڑی انسٹیٹیوٹ بنا ہوا ہے، ذوالفقار شاہ از دیئر۔ ہمارا کام تھا ادارے بنانا، چلانا آپ کا کام ہے، سوسائٹی کا کام ہے۔ نہ ذوالفقار شاہ لنگوسٹ ہے، نہ سردار شاہ لنگوسٹ تھا۔ اب آپ جو بیٹھے ہوئے ہو، جو اکابرین یہاں پہ بات کرنے والے، سمجھنے والے، محبت کرنے والے سندھی زبان سے، اب آپ کی ذمہ داری ہے کہ ان اداروں کو آپ چلائیں، ان اداروں کو آپ پوچھیں کہ آپ کیا کر رہے ہو۔ عمر فیاض سے پوچھیں کہ آپ نے کیا کیا وہاں پہ۔ دوتیو صاحب جس ادارے میں بیٹھا ہوا ہے اس سے پوچھو آپ نے کیا کیا سندھی کمپیوٹنگ کے حوالے سے۔ ایک میری دوسری تجویز ہے، میں کوئکلی یہاں پہ رکھنا چاہتا ہوں اگر آپ کو سمجھ میں آئے تو۔ اس وقت ہمارے پاس جو مختوم ابو الحسن کا اسکرپٹ ہے، ہم اس پہ سندھی جو ہماری اس پہ ہم لکھ رہے ہیں، جو اس موبائل فون پہ ایپل پہ بھی میرے پاس موجود ہے۔ مگر وہ جو بچے ہمارے جو لوگ سندھی نہیں پڑھ سکے اور سمجھ سکے، جو یہ کی بورڈ نہیں یوز کر سکتے، اس کے لیے ہم نے بہت حلیم بروئی صاحب کو گالیاں دی تھی، مگر اٹس اے نیڈ آف ٹائم میں اپنے سامنے رکھ رہا ہوں۔ مجھے اگر گالیاں دینی ہیں تو میں تو عادی ہو گیا ہوں، جب سے منتری بنا ہوں تو مجھے کوئی مسئلہ ہے ہی نہیں۔ میں یہ تجویز کرتا ہوں کہ آپ رومن میں آپ ایک پیرالل اسکرپٹ بھی ڈیولپ کریں۔ پیرالل، اس کو ختم نہیں کرنا ہے، ایک پیرالل آپ اسکرپٹ بنائیں
جو آپ دیں کہ آپ اس سے کیا کریں گے کہ وہ سارے بچے اور لوگ جو آج سندھی اسکرپٹ نہیں پڑھ سکتے وہ آپ کے کنیکٹ ہو جائیں گے. پھر آپ شاہ لطیف کو رومن پہ لائیں, سچل کو رومن پہ لائیں, میاں شاہداد کو رومن پہ لائیں, لطف اللہ شاہ قادری کو رومن پہ لائیں, اور جیسے انڈونیشین بھاشا کو انہوں نے کر کے پھر پورا جو بورنیو آئی لینڈس میں انہوں نے اڈاپٹ کی رومن کو. آج بھی ملیشیا میں آپ دیکھیں لکھی ہوئی ہے پرانی, وہ پہلی عربی اسکرپٹ میں لکھتے تھے, بعد میں وہ رومن پہ آئے. اگر آپ کی زبان بچانی ہے آپ کو تو آپ کو پیرالل اسکرپٹ بنانا پڑے گا. میں آلٹرنیٹ اسکرپٹ کی بات نہیں کر رہا, میں پیرالل اسکرپٹ کی بات کر رہا ہوں, اور میں پروویژنل اسکرپٹ کی اور آپشنل کی بات کر رہا ہوں. اس اسکرپٹ پہ آپ کام کریں, لینگویج اتھارٹی اس کو لیڈ لے. اگر آپ کو قبول ہو تو اس کو آپ ریزالو کریں, ورنہ ہم تاریخ کا جبر ہے اور نیچر کے اپنے قواعد ہیں جس کو کوئی چینج نہیں کر سکا. نیچر کا اپنا فلو ہے, اور سروائیول جو ہے, جنگ اس معاشرے کو لڑنی ہے جو معاشرہ اپنے ہونٹوں پہ جس زبان سے بات کرتا ہے اسی کو اگر بچا سکتا ہے اور تدبیریں کر سکتا ہے تو کرے. میں تو اس دعا کہوں کہ اللہ یہ مہو جی کتابن میں پڑھجے تو ہوئی سندھ سندھ وارن جی ॿोली, سندھ برہے سندھی ॿोली برہے, سندھ سلامت.